हमदर्द न्यूज़ ते ख़बरनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कयूं था सकरन मां। सकन शेख रशीद खे घरू खाते जो वज़ीर मुक़ररु करण सां मुल्की सियासी हालतूं ख़राब करण जी साज़िश सम्झूं था। तोड़े जो इहा ॻाल्हि बि सम्झी सघूं था त लाहौर वारे PDM जे जलसे खे रोकण जी नाकाम कोशिश आहे, पर हुक्मराननि खे मुल्तान वारे जलसे खां पोइ सबक़ हासिल करणु घुरिजे त अव्हां भली केॾियूं बि रुकावटूं विझो पर कामयाब न वेंदो। इहा ॻाल्हि PP जे ज़िले सदर अली अकबर जमाली अॻूणे नाज़िम अली असगर रिंद पारां ज़मार आशिक़ हुसैन गोरचाणी खे ॾिनल मांझंदे में ॻाल्हाईंदे चई। हिन चयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर असांजो बचो आहे ऐं शहीद क़ाइदे अवाम जो पोटो आहे। असीं संदसि सियासत में अचण ते भलीकार कंदासीं, बाक़ी सियासत में कामयाब उहो आहे जंहिंजो किरदारु ऐं कमु आहे। असीं सम्झूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी उन्हनि ॿिन्ही नुक़्तनि ते पूरो लहे थी। हिन उहो बि चयो त किरोना हिकु मुज़ी मर्ज़ आहे, उन खां बचणु बेहद ज़रूरी आहे, पर सभ खां वॾो किरोना इमरान ख़ान आहे जंहिं महांगाई करे बुख ते माण्हू मारिया आहिनि। उन करे पहिरीं छुटकारो वॾे किरोना मां करणो पवंदो। अली अकबर जमाली उहो बि चयो त PP जा असेंबली मेंबर इस्तीफ़ाइन जे हवाले सां पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो जे हुकुम जा पाबंद आहिनि। हुन लाइ 31 दिसंबर आख़िरी तारीख़ आहे। यकीनन को बहितर फ़ैसिलो ई कयो वेंदो। हुन मौक़े ते जनरल सेक्रेटरी गुलाम शाह लिगारी, ज़फ़र अली ज़रदारी, हाजी अल्लाह बख्श लाखो, नूर अहमद लाखो, अली नवाज़ चांडियो, सैयद अली हैदर शाह, इम्तियाज़ अली राहू पिणु मौजूद हुआ। हमदर्द न्यूज़ में फ़िलहाल एतिरो। ॾिसंदा रहो हमदर्द न्यूज़।